सेवण में मजदूरी कंदड़ कंबल खपंदड़ औरतन मस्मात औरत बानो मस्मात न्याणी ताजी जन कलंदरी प्रेस क्लब में फाशी हलंदड़ रफीक मस्तू के खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। खबर शामिल कयूं था सेवण शरीफ का फैसल शहजाद की खबर मौजूद भान सईदाबाद सेवण शरीफ में फाशी जा अड्डा हलंदड़ रफीक मस्तू के खिलाफ मस्मात औरत बानो न्याणी ताजी जन एहतजाजी मुजाहिरो करे मीडिया के बुधायो त असांजे नौजवान न्याणी मस्मात शहनाज के काफ़ी ॾींहंनि खां रफीक मस्तू अगवा करे वियो आहे ऐं हाणे असांजी भान सईदाबाद थाणे जी पुलिस ऐं सेवण थाणे जी पुलिस असांजी का भी मदद नथी करे ऐं नई असांजो केस दाख़िल थी करे। केस ही न तो दाखिल करे नहीं रफीक मस्तोई और शेख के धमकियां देन के रफीक चे तो 3 लाख रुपया दे तो पो तो के मैं छोकरी दींदम न तो मारे उछलाए छींदम असा वरी ते से थाने ते सेवण वाले थाने ते गया हूं उते भी कोन प्रकाश करा वो उछलाए छींदे चे परते खणी वे कोन तुझे केस कंदासी असा रूम पिटू तो सी छोकरी तो वापस करे दो ना पुलिस के देऊं तो पुलिस वाला भी वीडियो ले चला निकलो ता के तू बदींदासी असा जो असा दी छोकरी असा के देओ ना मेहरबानी असा दे करो। हिन ज़ालिम फाश जा अड्डा हलाईंदड़ रफीक मस्तो असा के धमकियूं ॾेई रहियो आहे त 3 लाख रुपया दंड ॾींदो छोकरी वापस ॾींदोसांव न तव्हांजी छोकरी खे मारे छॾींदुसि। वधिक एहतजाज कंदड़ औरतन मस्मात औरत बानो साफ़ हिन खां एहतजाज कंदे अपील कई त असां ग़रीब मिसकिन माण्हू पंजाब जा रहवासी आहियूं असां कमल खपाए पंहिंजी मज़दूरी कंदा आहियूं हाणे हिते सेवण में रहंदा आहियूं असां DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो ऐं DSP सेवण खे हथ ॿधी अपील था करियूं त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी न्याणी शहनाज फाशी जा अड्डा हलाईंदड़ रफीक मस्तोई खां आज़ाद कराए रफीक मस्तोई खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।